दोस्तों अॼु शमन अली निराली जो एल्बम नंबर 26 खणी आया हूँ। हिन में केॾो ख़ूबसूरत कलाम आहे, केॾो ख़ूबसूरत अंदाज़ में ॻायो आहे उस्ताद। तेरी यादें भुला न पाऊंगा, सारी दुनिया को भूल जाऊंगा। लाजवाब, ज़बरदस्त। कुछ दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, उहे कमेंट्स शामिलु कयूं। उन खां बाद एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। एल्बम ही 1999 जो एल्बम आहे। 1999 जो ही ॿियो एल्बम आहे। पहिरीं कमेंट्स आहे वहीद अहमद, वॾी महिरबानी वहीद भाउ, कुर्ब तव्हांजा लख थोराइता। ऐं उन खां पोइ ॿिए दोस्तनि जूं कमेंट्स आहिनि, उहे शामिलु कयूं। ऐं उन खां पोइ नेक मोहम्मद लिगारी साहिबु, वॾी महिरबानी, हीउ कलाम मुंहिंजी पसंदि जो आहे, अहिड़ो प्यार थी मूंखे ॾिनो। वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी, लख कुर्ब तव्हांजा। ऐं ॿिए दोस्त जी कमेंट्स आहे, उन शामिलु कयूं। ॿियो दोस्त आहे शहबान खान सोलंकी, वॾी महिरबानी भाउ, कुर्ब तव्हांजा। इंडियन सॉन्ग 4 कॉपी आहिनि, सही आहे, ओके आदा। आल सॉन्ग ब्लॉक बस्टर, वॾी महिरबानी शहबान, वॾी महिरबानी, लख कुर्ब तव्हांजा। ऐं ॿियो कोई दोस्त कमेंट्स करणु चाहे या कंहिं कलाम जे बारे में पुछा करणु चाहे कमेंट्स करे सघे थो, ऐं उनखे बि असां जवाबु ॾींदासीं, उन जी कमेंट्स बि शामिलु कंदासीं। एल्बम तमामु बहितरीनु आहे। गोरी तेरा प्यार चाहिए टाइटल सॉन्ग, वहीद हकड़े साहब जो। ऐं एल्बम 78 पंटीह 76 पंटीह 26 एल्बम। हीउ सॼो एल्बम उर्दू आहे। ऐं शमन अली जो हीउ फस्ट एल्बम आहे जेको उर्दू में आहे। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हिन में कलाम सभई उर्दू आहिनि ऐं सभु ज़बरदस्त आहिनि। पहिरियों कलाम आहे हिन जो, वंगाना छणकार गुड़िए वंगाना छड़कार, छेड़ न मेरे दिल दियां तारां, हे न गीत सुणा। उन खां पोइ आहे, तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना, अब जे होश की दुनिया में तमाशा न बना। ऐं उन खां पोइ उर्दू कलाम ॿियो, सानू भुल गए यार पुराणे विच परदेसां दे। हा दोस्तों, इहो बि कलाम हिन में आहे। ऐं उन खां पोइ ज़ुल्फ़कार मंगी जो कलाम आहे, इस दिल में मेरे हमदम आकर तो देखिए। उन खां पोइ कलाम आहे, तेरा प्यार चाहिए, न तेरा प्यार चाहिए न, तेरी यादें भुला न पाऊंगा, सारी दुनिया को भूल जाऊंगा। उन खां पोइ आहे कलाम ज़बरदस्त आहे, छला सोने दा नहीं चांदी दा नहीं ढोल सांवला, रखी निशानी गरीबां दी गोल सांवला, छला सोने दा। उन खां पोइ आहे, सुनते हैं कि मिल जाती है हर चीज़ दुआ से। उन खां पोइ वहीद हकड़े जो कलाम आहे, गोरी तेरा प्यार चाहिए, मेरा दिल दीवाना कहे बार बार, गोरी तेरा प्यार चाहिए। उन खां पोइ कलाम आहे आख़िरी, जंहिं दिल पीता जंहिं दिल पीता, इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम, जंहिं दिल पीता। दोस्तों एल्बम कंप्लीट थी चुको आहे। ऐं दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त साथ ॾियनि ऐं कंहिं बि ॿिए फ़नकार लाइ फरमाइश करे सघनि था, उहो फरमाइश पूरी उनजी कंदासीं बिल्कुलु। ऐं उहो एल्बम बि शामिलु कंदासीं। जेको फ़नकार तव्हां नालो कमेंट्स में लिखी मोकिलींदा त असां उहो फ़नकार बि शामिलु कंदासीं। ऐं घणनि हीउ प्रोग्राम ख़ासि इन लाइ आहे त तव्हांखे कलाम ॿुधाया वञनि। ऐं हिन कैसेट में इहे कलाम आहिनि ऐं उहे कहिड़े साल में आयल आहे उहो साल बि ॿुधायो वञे। सिर्फ़ु इहो कमु रखियलु आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे कमेंट्स कनि, पंहिंजी राय क़ीमती असांखे ॾियनि।